अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदो। हींअर असां पढ़ूं था स्क्वायर्स ऐं क्यूब रूट जो मिक्सअप हिकिड़ो क्वेश्चन आहे ऐं उनखे सॉल्व था कयूं। अहिड़े क़िस्म जा क्वेश्चन्स अची सघनि था ऐं हिन में जेको ई आहे इनखे चइबो आहे स्क्वायर। हे त ख़बर आहे तव्हांखे स्क्वायर रूट आहे ऐं ई क्यूब रूट आहे। हे वरी अॻियां स्क्वायर रूट आहे, स्क्वायर रूट सां हिकिड़ो नंबर मल्टीप्लाई थियल आहे। ठीकु आहे दोस्तों, सो सॉल्व कयूं था। असांखे ख़बर आहे त 7 स्क्वायर सॉल्व करण अॻु में थोरो करे वठूं त 7 स्क्वायर जेको आहे उहो छाजे बराबरि हूंदो आहे? उहो हूंदो आहे 7 टाइम्स 7 जे। ठीकु आहे, 7 स्क्वायर स्क्वायर जो मतिलबु हूंदो आहे त जेतिरो मथां पावर आहे ओतिरा मल्टीप्लाई करायो उन बेस नंबर खे, त थी वियो 7 7 49। हिनखे अगरि कोई ईअं करे 7 × 14 त उहो ग़लति आहे, ईअं करे न थींदो आहे। हिन मक़सदु हूंदो आहे 7 पाण में ॿ दफ़ा मल्टीप्लाई कयो, यानी हिनखे हेॾे रफ़ था कयूं ऐं हेॾे सॉल्व था कयूं। 7 स्क्वायर प्लस अंडर रूट 100 माइनस 27 प्लस 2 अंडर रूट 4। ठीकु आहे दोस्तों, माना असांखे हिकिड़ो जवाबु अची वियो आहे ऐं उहो आहे हिन जो जवाबु 49। उहो आहे प्लस, हाणे 100 जो स्क्वायर रूट कढणो आहे त 100 खे पहिरियां एलसीएम करणी पवंदी ऐं हिन तरीक़े सां असां कंदा आहियूं। स्क्वायर रूट छॾाइण लाइ सवलो तरीक़ो इहो आहे, 50 100 25 5 25 ऐं 1 5 5 त 2 2 5 ऐं 5। तव्हांखे ख़बर आहे स्क्वायर माना 2 यानी ॿिनि जा जोड़ा ठहंदा ऐं जोड़नि मां हिकु हिकु करे नंबर निकिरंदो। जवाबु छा आयो? 10, यानी त जवाबु आयो 10 माइनस। हाणे असांखे छा करिणो पवंदो? हाणे क्यूब रूट छॾाइणो आहे कंहिंजो 27 जो क्यूब रूट। 27 जो क्यूब रूट छॾाइण लाइ क्यूब रूट मां तव्हांखे ॿुधायो त स्क्वायर ऐं क्यूब रूट ॻाल्हि साॻी हूंदी आहे ऐं स्क्वायर रूट जो तरीक़ो साॻियो हूंदो आहे। 27 रखी, हाणे ॿिनि जो नथो लॻे त 3 जो लॻे थो, 3 × 9 3 × 27, पोइ 3 × 9 वरी 1 × 3। हे हिन में रखो क्यूब रूट में। हाणे चओ त क्यूब रूट आहे, हिन करे 3 जो जोड़ो ठहंदो ऐं जेके जोड़ा ठहंदा हुन में हिकु करे नंबर ठाहींदा आहिनि। जोड़ो हिकिड़ो थो ठहे, हिन जो जवाबु छा आयो? 3 ई आयो आहे। ठीकु आहे दोस्तों, पोइ आहे प्लस 2 ब्रैकेट हिन करे थो ॾियां त 2 साॻियो ई आहे ऐं अंडर रूट 4 जो जवाबु कढणो आहे। स्क्वायर रूट कढणो आहे कंहिंजो 4 जो रूट। 2 टाइम 2 इज़ 4, 2 टाइम 1 त माना हिन में बि जोड़ो हिकिड़ो ई थो ठहे, हिन करे जवाबु साॻियो ई 2। छो त हिते स्क्वायर रूट आहे, हिन करे जोड़ा ॿिनि जा जोड़ा ठहंदा आहिनि, पर जोड़ो ई हिकिड़ो ठहियो आहे, उन मां 2 निकिरी आयो ॿाहिरि। त हे थी वियो 49 ऐं 10 59 माइनस 3 प्लस 2 4। ठीकु आहे दोस्तों, हाणे 49 में 3 विया भाई घणा बचा? 58 57 56 प्लस 4 56 ऐं 4 60। त हिन सॼे क्वेश्चन जो जेको जवाबु आयो आहे उहो छा आहे? 60 असांजो जवाबु आहे। उमेदु आहे तव्हांखे वीडियो सम्झ में आयो हूंदो ऐं जेकॾहिं हा त पोइ गुज़ारिश आहे त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। हिन ते मैथ फिज़िक्स इंग्लिश ऐं साइंस जा लेक्चर्स फ्री में तव्हां ॾिसी सघो था। काई फीस कोन्हे, सिर्फ़ु फीस हिकिड़ी आहे। हिनखे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो दोस्तनि सां, ग्रुप्स में दोस्तनि सां, मिटनि माइटनि सां, जंहिंसां जेके बि तव्हांजा वास्ते में आहिनि सभिनी सां शेयर कयो ऐं मुख़्तलिफ़ वीडियोस ॾिसी ऐं पंहिंजा मसइला हल कंदा करे वञो ऐं टेस्ट वग़ैरह जी तयारी बि हिते ई कयो। खोड़ सारा वीडियो आहिनि, तक़रीबन 200 300 वीडियोस थी विया आहिनि मुंहिंजा ऐं तक़रीबन मैथ ते आहिनि। हाणे मां ॿिया बि ठाहींदुमि ऐं जेके बि जंहिं सब्जेक्ट में प्रॉब्लम हुजे तव्हां करे सघो था। हिन में सिंधी जा लेक्चर्स पिया आहिनि, साइंस जा लेक्चर्स पिया आहिनि ऐं कंप्यूटर ते हाणे लेक्चर्स ठाहींदुमि मां। सो घणो मवादु आहे चैनल ते, तव्हां हिनखे सब्सक्राइब कयो त तव्हांजो मतिलबु बुरो कोन थींदो, हथों भलो थींदो।